अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं मुंहिंजे बाननि खे चओ त काफ़िरनि खे उहा ॻाल्हि चवनि जेका चङी हुजे, यानी तोरियल तकियल मुबालगी ऐं वाधाउ खां पाक ऐं दीन ऐं दावत जे शान मुताबिक़ हुजे ऐं उन में का बि सख़्ती ऐं ताकाई न हुजे। बेशक शैतान हमेशह संदन विच में झगड़ो विझंदो आहे ऐं बेशक शैतान त इंसान जो पधरो वेरी यानी खुलियो खुलायो दुश्मन आहे। तव्हांजो रब तव्हांजे हाल खे चङी तरह ॼाणे थो। जेकॾहिं घुरे त तव्हां जूं ग़लतियूं दरगुज़र करे, तव्हां ते रहम करे ऐं जेकॾहिं घुरे त तव्हांखे अज़ाब करे ऐं असां तोखे ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि ते को वकील यानी ज़िम्मेवार या दारोगो करे न मोकिलियो आहे। ऐं जेकी आसमाननि ऐं ज़मीन में आहे तंहिंखे तुंहिंजो रब चङी तरह ॼाणींदड़ आहे। बेशक असां हिकिड़नि नबियुनि खे ॿियनि ते फज़ीलत ॾिनी ऐं असां ई दाऊद खे ज़बूर ॾिनो हो। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे चओ त ए मुशरिको, अल्लाह खां सवाइ जिन खे अभी पंहिंजो कारसाज़ ऐं भरजलो भाईंदा आहियो, तिन खे सॼो पोइ ॾिसंदो त उहे न तव्हांजी तकलीफ़ लाहिण यानी दूर करण या टाळण जा मालिक आहिनि ऐं न मटाइण या बदिलाइण जो इख्तियार था रखनि। जिन खे इहे मुशरिक सॾींदा आहिनि यानी ईसा, उज़ैर या मलाइकनि ऐं जिन्ननि खे से पाण पंहिंजे रब जे क़रीब थियण जे वसीले जी ॻोल्हा में आहिनि त उन्हनि मां केरु पंहिंजे रब जे वेझो थिए थो ऐं उहे पंहिंजे पालणहार जे रहमत ऐं बाज जा पिणु उम्मीदवार आहिनि ऐं संदसि यानी अल्लाह जे अज़ाब खां ख़ाइफ़ आहिनि। बेशक तुंहिंजे रब जो अज़ाब ढिॼण जहिड़ी शइ आहे ऐं अहिड़ो को ॻोठ या वसंदी न आहे मगर जंहिंजे मुनकर खे संदन बुछड़नि करतूतनि जे करे उनखे क़यामत जे ॾींहं खां अॻु असीं तबाह ऐं बर्बाद न करियूं या उनखे सख़्त अज़ाब में मुब्तला न करियूं। ऐं उहो अणटर फ़ैसिलो अल्लाह जे किताब यानी लोहे महफ़ूज़ में लिखिजी चुको आहे। ऐं जेके निशानी या मौजज़ा इहे हक़ जा मुनकर तलब कनि था, अहिड़ियुनि निशानियुनि मोकिलण खां असांखे केरु नथो रोके सघे सवाइ उन ई ॻाल्हि जे त उन्हनि खां अॻे माण्हुनि अहिड़ियुनि निशानियुनि खे कूड़ो ॼातो हो। मिसाल जे तौर ते असां समूद जी क़ौम खे जबल मां ज़ाहिर ज़हूर ॾाची पैदा करे ॾिनी हुई, पर तॾहिं बि हुननि हज़रत सौले खे न मञियो। पोइ ॾाचीअ ते ज़ुल्म कयाऊं ऐं असां मौजज़ा या निशानियूं रुगो ढिॼारण या ख़बरदार करण लाइ मोकिलींदा आहियूं। ऐं इहे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यादि करे जॾहिं असां तोखे चयो हो त तुंहिंजे रब माण्हुनि यानी इंसान ज़ात खे घेरे रखियो आहे ऐं मके वारा तुंहिंजो कॾहिं बि वार वांगो न करे सघंदा ऐं अल्लाह पंहिंजे दीन जो कमु जारी ऐं सारी रखंदो। ऐं जेको मुशाहिदो या नज़ारो असां तोखे हाणे इसराई ऐं मेराज में करायो आहे, उहो उन्हनि मुनकरनि लाइ हिकु आज़माइश आहे ऐं उहो ज़क़ूम या थोहर जो वण बि हिकु आज़माइश आहे जंहिं ते क़ुरान में लानत कयल आहे। उहे काफ़िर तोखे चवनि था त दोज़ख में जिते बाहि ई बाहि आहे ऐं जिते जिन माण्हू ऐं पत्थर जलंदा उते वण वरी कीअं पैदा थिया। सो खेनि चओ त अल्लाह जी कुदरत ऐं दोज़ख जी हक़ीक़त ते ईमान ऐं यकीन सिर्फ़ु ईमान बिलगैब वारा ई रखनि था ऐं असीं त खेनि तरह तरह सां ख़बरदार करियूं था, पर उहो यानी असांजो खेनि ख़बरदार करणु मुर्गो संदन कुफ्र ऐं सरकशी वधाईंदो रहे थो।